जी नाज़रीन, ठारू शबर सां ॻोठ रहीम बख्श बलादी में मौजूद आहियूं ऐं तव्हां हिते ॾिसो त हीअ माजरा आहे तइलीम खाते जी। त हिन जदीद ऐं टेक्नोलॉजी जे दौर में सिंध जे ॿहिराड़नि जा जेके स्कूल आहिनि उन्हनि जा ॿार जेके आहिनि कहिड़ी तइलीम पाइनि पिया ऐं हीअ हेठि पट ते वेही फर्नीचर न हुजण जे करे हीअ जेकी तइलीम पाइनि पिया। अचो त तव्हांजे उस्तादनि खां शागिर्दनि खां पुछूं पिया त हीअ केतिरे टाइम खां हेठि पट ते वेही पढ़ाइनि पिया। असां साईं 3 उस्ताद पढ़ा रहिया आहियूं। इन्हनि जा जेके आहिनि से ॿार आहिनि तक़रीबन माना 4 ॻोठ जेके आहिनि से हिन स्कूल में पढ़नि था ॿार। असां वटि उस्ताद जेके आहिनि से 3 कमु पिया कनि। चौकीदार पटियालो त कोन था ॾियनि, काफ़ी टाइम खां वठी असां बि कोशिशि कई आहे, ॻोठाइण बि कोशिशि कई आहे। जेको प्लाट डोनर आहे उन वीचारे कोशिशि कई आहे कोर्ट ताईं बि। बहरहाल को सियासी माण्हू जेसि ताईं नथो ॾिए तेसि ताईं गवर्नमेंट जेको आहे सो माण्हू नथी रखे। सेक्रेटरी लेवल ताईं, DO ताईं, TO ताईं काफ़ी दफ़ा जेके आहिनि से लिखत में एप्लीकेशन ॾिनी आहे, पर उनजे बावजूद को बि जेको आहे सो तदारक नथो थिए। सुहिणा ॿार आसवतन जी आधार हाणे तयूं था पढ़ण जी तयारी देश जी थींदी लामा लफ़्ज़ पढ़ूं था सवला सवला गीत सिखूं था मिठड़ा मिठड़ा रांदि ते था इलम पिरायूं सम्झो था सोड़ा मिठड़ा नंढा ॿार आसवतन जी अंधार। पंब भे भला भे बकरी भे पल्लो भे भोरड़ो भे तारो भे झूठ बनाई दुनिया जिसने बसाई दुनिया तुझको भी जिंदगी मुझको भी जिंदगी आओ मेरे खुदाया आओ मेरे खुदाया। उसने बनाए सारे और चांद और तारे सूरज को रोशनी दी फूल को ताज देंगे आओ मेरे खुदाया आओ मेरे खुदाए। साईं असांजो अर्ज़ु आहे त हिन असांजे ॻोठ में न हिनखे बेंचूं पूरियूं ॿार वीचारा पढ़ी नथा सघनि, हिननि खे बेंचूं मिलनि ऐं का सहूलियत मिले। अहिड़ी हालत में छा पढ़ंदा साईं जंहिंमें का बेंच पूरियूं न आहिनि, स्कूल में का बि सफ़ाई न आहे पूरी। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत तइलीम खाते में त वॾियूं दवाऊं करे पई त असां सिंध जा स्कूल मॉडल बणाए छॾिया आहिनि। हिननि ॻोठनि जे स्कूलनि मां हिकु नज़र ॾियारियो त हीअ ॿार जेके आहिनि पढ़ी दुनिया सां कुलो कुलो में मिला हली सघनि। कैमरामैन परवेज़ आलमानी सां गॾु DM सुमरो KTN न्यूज़ ठारू शाह।